दोस्तों साथियों ये सिंध दोस्तों असां इहो त ॼाणूं था त हाणे वक़्तु गुज़रण सां दुनिया वधीक वेझी थींदी पई वञे, ॻंढिबी पई वञे, अञा चइजे त नंढी थींदी पई वञे। एतिरी नंढी थी वई आहे जो असां सभिनी जे खीसे में दुनिया पई आहे। उन सां गॾोगॾु दुनिया तब्दील थिए पई ऐं तमामु तेज़ीअ सां तब्दील थिए पई। असां हिकिड़ियूं हालतूं जेके अचनि थियूं उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था पिया त ॿियूं हालतूं अची थियूं वञनि साम्हूं, तमामु तेज़ीअ सां तब्दील पई थिए। हाणे उन तब्दीलीअ जा मुहरिक हिकिड़ो त मारूज़ी हालतूं हूंदियूं आहिनि, हमेशह हाणे बि आहिनि। ॿियो वक़्त जूं बालादस्त ताक़तूं। अॼु जेके बालादस्त ताक़तूं आहिनि तव्हां सम्झो था उहे इन तब्दीलियुनि जा मुहरिक आहिनि, उन खे पंहिंजे मफ़ादनि में तब्दील कनि पिया। असां जहिड़ियूं महकूम क़ौमूं ऐं सदियुनि जे ग़ुलामी महकूमीअ नतीजे में कमज़ोर सियासी, समाजी, इक़्तिसादी तौरु क़ौमूं, उन्हनि जे लाइ वॾो चैलेंज थो बणिजे, छो त उन नई दुनिया जी जोड़ जक में असां को ख़ासि किरदारु अदा नथा करे सघूं। असांजे लाइ इहो चैलेंज थो आॾो बचे त उहा जेका इहे बालादस्त ताक़तूं पंहिंजे मफ़ादनि जे लाइ नई जोड़ जक कनि पियूं, उन में पंहिंजे क़ौमी बचाव लाइ ऐं बका जे लाइ कहिड़ियूं हिकमतियूं असांखे करणु खपनि या कहिड़ियूं असां करे सघूं था। हाणे उन्हनि ते अचण जे लाइ या उन खां पहिरीं असांजे लाइ ज़रूरी थी पवंदो त असां उन तब्दील थींदड़ सूरत हाल खे चङे नमूने सम्झूं। त जीअं चयो वेंदो आहे 18वीं ऐं 19वीं सदियूं दुनिया में कॉलोनियलिज़म जूं सदियूं हुयूं। यूरोपी ताक़तूं, यूरोपी मुल्क एशिया अफ्रीका में, उन खां अॻु में लातीन अमेरिका में, उहे उते जे मक़ामी माण्हुनि खे कीअं पंहिंजो ग़ुलाम बणाइनि पिया। किथे त जीअं सिंध हुई या चीन हो, इहे त तारीख़ जूं अज़ीम तरीन जेके तहज़ीबूं उन्हनि जा वारिस हुआ। जॾहिं इहे यूरोपी मुल्क ऊंदाहे दौर में रहंदा, पर पोइ जीअं चऊं था वक़्तु तब्दील थियो ऐं उन्हनि इहो कॉलोनियलिज़म खणी हिते पहुता, इन्हनि खे ग़ुलाम बणायऊं। अहिड़ी तरह सां इहा बि ॻाल्हि पाण कंदा रहिया आहियूं। ॾाढा माण्हू चवंदा रहिया आहिनि त 20वीं सदी वरी कॉलोनियलिज़म जे ड्राइण जी सदी या उनखे आज़ादीअ जी सदी बि चइजे। एशिया अफ्रीका जा मुल्क आज़ादु थिया हिकु तरफ़, ॿिए तरफ़ इन ई सदीअ में बाल्शविक इनकलाब आयो, जंहिं समाजी माशी तौर हिकिड़ी तमामु वॾी तारीख़ जी तब्दीली आंदी जेका अॻ में न ॾिठी वई हुई, जंहिं इहो पहिरियों दफ़ो ॾेखारियो त जिन खे फितरी तौर ते ग़ुलाम या महकूम सम्झो वेंदो हो उहे बि हाकिम थी सघनि था, या जेके तारीख़ी तौर ते ग़ुलाम बणाईंदड़ क़ौमूं हुयूं, इंपीरियलिस्ट पावर हुया, उन्हनि खे शिकस्त ॾेई सघे थी, उन्हनि जी बालादस्ती ख़तमु करे सघे थी। इहो 20वीं सदीअ दौरान थियो। ऐं पोइ छाकाणि त तमामु घणियूं क़ौमूं आज़ादु थी चुकियूं, ॿिए तरफ़ इहा सोवियत यूनियन जी शकिल में हिकिड़ी कुवत उभरी आई, मुतबादिल या मुतवाज़ी कुवत, त पोइ वरी कॉलोनियलिज़म जी शिकिल तब्दील थी, न्यू कॉलोनियलिज़म आयो। ऐं इन दौरान अक़वाम मुतहिदा बि ठही, जंहिंजे ज़रिए आलमी कानून ठहिया। अॻ में रुॻो मुल्कनि जे अंदरि हुआ, पहिरीं त मुल्कनि जे अंदरि बि कोन हूंदा,
आलमी तौर ते कुझु कानून ठहिया, जेतोणीकि इन अक़वाम मुतहिदा ऐं उन जे ज़रिए ठहंदड़ कानूननि जो बि बुनियादी मक़सदु इहो हो त उन न्यू कॉलोनलिज़म खे तहफ़ुज़ ॾिजे। न्यू कॉलोनलिज़म इहो हुयो त जेके ताक़तूं, यूरोपी ताक़तूं, जेके इम्पीरियल पावर हुयूं, ऐं ॿी आलमगीर जंग जे नतीजे में जेको इम्पीरियल पावर उभरियो अमेरिका, उहे जीअं त डायरेक्ट हाणे कब्ज़ो कोन पिया करे सघनि या उन्हनि जो कब्ज़ो न रहियो हुयो, त इनडायरेक्ट अणसिधे तरीक़े सां उन्हनि ई क़ौमुनि जी फुरलुट कजे, इक़्तिसादी तरीक़े सां, समाजी सियासी तरीक़े सां। उन जे लाइ कानून अहिड़ा ठाहिया विया जिन सां उन्हनि जी फुरलुट जो सिलसिलो कंहिं न कंहिं शकिल में जारी रहे। मुख़्तसर में था चऊं त उहे अहिड़ा कानून ठहिया, ऐं इहो बि थियो त उहे जेके उन्हनि जा ई ठहियल कानून हुया उन्हनि जे दाइरे में रही हिन दुनिया जे सिस्टम खे हलायो वेंदो। फुरलुट बि उन हिकिड़े दाइरे जे अंदरि थिए पई, उन खां ॿाहिरि वञे पई त ॿिया मुल्क वरी उन ते ॻाल्हाइनि पिया ऐं उन ते डिबेट थिए पई। अक़वाम मुतहिदा घटि में घटि हिकिड़ो डिबेट जो, गुफ़्तगूअ जो इदारो ठही वियो, जिते हिकिड़नि मुल्कनि या हिकिड़नि ताक़तुनि जे नाजाइज़नि ते उते ॻाल्हाए सघिजे पियो, उन्हनि खे वाखो करे सघिजे पियो जेकॾहिं उन्हनि खे वापसि न पियो करे सघिजे त इहो न्यू कॉलोनलिज़म आयो जेको अणसिधी तरह सां फुलुट करे पियो, ऐं अक़वाम मुतहिदा बि उनजो मददगार रहियो। पर इहो थियो अक़वाम मुतहिदा इहो ई सम्झो तव्हां उन मां त उनजो ताक़तवर इदारो सिक्योरिटी काउंसिल, ऐं सिक्योरिटी काउंसिल में दुनिया जा 5 ताक़तवर मुल्क हुआ। माना उन्हनि जे 5 ई जे इतफ़ाक़ खां सवाइ दुनिया खे हलाइण लाइ को बि वॾो फ़ैसिलो न पियो थी सघे। इन में ई असां सम्झूं त इहा का मुकमल तौर ते आज़ादु दुनिया कान ठही। हिकिड़ो इन में नुक़्तो ज़रूरु आहे त उन्हनि 5 मंझां हिकिड़ी कुवत, हिकिड़ी ताक़त यानी सोवियत यूनियन, उहो इन इम्पीरियलिज़म या वालार जे आॾो रुकावट बणजण वारी कुवत हुई, जेको तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो हो, जंहिंजे करे बि उन्हनि तारीख़ी तौरु इम्पीरियल जेके ताक़तूं हुयूं उन्हनि जी फुरलुट उन रफ़्तार सां या उन्हनि तरीक़नि सां नंगे तरीक़े सां न पई थी सघे। ऐं इहो जेको बाक़ी रहियल क़ौमूं हुयूं उन्हनि जी आज़ादीअ जो सिलसिलो बि हलंदो रहियो। 70 जे ॾहाके ताईं बि क़ौमूं आज़ादु थींदियूं रहियूं। उहे त कॾहिं कॾहिं अञा ताईं बि थिए पियो। ईस्ट तिमूर जेको आहे असां ॾिठो, उहो हिन सदीअ जे शुरू थींदे आज़ादु थियो आहे, पर थुल्हे लेखे इहो 70 जे ॾहाके ताईं। उन्हनि में बि असां ॾिसंदासीं त सोवियत यूनियन जो सियासी या अख़लाक़ी या किन सूरतुनि में त मादी मदद शामिल हुई। 91 में अचे सोवियत यूनियन रही वियो। हाणे उनजो पस मंज़र, उनजा महरक, उन में कहिड़ा रोला, इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, वॾो ॾिघो मौज़ू आहे। इन ते तमामु घणो लिखियो वियो आहे, किताब छपिया आहिनि, पाण बि थोरो घणो अॻ में ॻाल्हायो आहे, उन करे उनजे तफ़सील में नथा वञूं। रुॻो एतिरो हिते चवंदा त उन जे ॾियण खां पोइ जीअं त जेको बाल्शविक इनक़लाब आयो, जंहिंजे नतीजे में सोवियत यूनियन ठहियो, उहो पंहिंजे जाइ ते तारीख़ जो वॾो वाक़ियो हुयो, त हीउ बि वरी तमामु वॾो वाक़ियो हुयो। इन जा बि सॼी दुनिया ते तमामु दूर असर पिया। उहा ताक़त जेका उन्हनि इम्पीरियल पावर्स खे उन्हनि जे आॾो रुकावट कंदी, उहा ख़तमु थी वई। त पोइ उतां ईअं चइजे मुख़्तसर लफ़्ज़नि में त इंसानी समाज जेको अॻिते सफ़र कयो पिए, उनजो जहिड़ो कि वापसीअ जो सफ़र शुरू थियो।
उहे पावर यूरोपी ताक़तूं ऐं अमेरिका सेकंड वर्ल्ड वार खां अॻु जो इंपीरियल पावर ऐं सेकंड वर्ल्ड वार खां पोइ जो इंपीरियल पावर उहो उन्हनि जी बालादस्ती रही। जेको बायपोलर निज़ाम चयो वेंदो ख़तमु थी वियो, वरी हिकु पोलर उहो थी वियो ऐं उहो वधंदे वधंदे तफ़सील में नथा वञूं। हाणे उहो अहिड़ी सतह ते पहुतो आहे जंहिंखे 21वीं सदीअ जे कॉलोनियलिज़म खां सवाइ ॿियो को नालो नथो ॾेई सघिजे। अने अरिड़हीं ऐं 19वीं सदीअ जे कॉलोनियलिज़म खे 20वीं सदीअ में धक पहुतो, टुटो, हुनजो पावर टुटो। 21वीं सदीअ में वरी उहो तरीक़ा हुन जा ॿिया आहिनि। ज़ाहिर आहे 19वीं सदीअ में ज़िंदगीअ जे कारोबार लाइ वापार लाइ जेके बि तरीक़ा इस्तेमालु थींदा उहे हाणे 21वीं सदीअ में कोन था थियनि। रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इंसान जहिड़े नमूने 19वीं 20वीं सदीअ में इवन गुज़ारींदो हो ज़िंदगी, उहे अॼु नथा असां गुज़ारियूं। नवां नवां तरीक़ा अची विया आहिनि त हिकमत अमलियूं तौर तरीक़ा ॿिया आहिनि, पर आहे हे 21वीं सदीअ जो इंपीरियलिज़म। ऐं उन जी शुरूआत जीअं ई जीअं मूं चयो 91 में सोवियत यूनियन कोलैप्स थी वियो त पोइ दुनिया, मूं छो चयो त वापसीअ जे सफ़र ते हली, त ईअं ई जीअं अॻु में जेको सिंधीअ में चइबो आहे ॾाढो सो गाबो, उन बुनियाद ते अॻु में जीअं दुनिया 19वीं सदीअ में हलंदी हुई उहो इन तरह रस्ते ते हलणु लॻी। उन जो बहितरीनु मिसाल या पहिरियों वॾो मिसाल इराक ते अमेरिकी चढ़ाई हुई। ऐं उहो इन मां बि असां चिटी तरह ॾिसी सघूं था त उहो अक़वाम मुतहिदा जेको इन्हनि ताक़तुनि ठाहियो, ख़ासि तौर ते अमरीकी सदर जो उन में बुनियादी किरदारु हो, इनिशिएटिव उन जो अमरीकी सदर जेको उन वक़्त जो फ्रैंकलिन रोज़वेल्ट, ऐं उन जो जेको हेड क्वार्टर आहे उहो बि अमेरिका में क़ाइमु थियो अक़वाम मुतहिदा जो। पर उन ई अक़वाम मुतहिदा जी करारदादुनि खे लताड़ींदे अमेरिका इराक ते हमिलो कयो, सिधो सो हमिलो, छाकाणि त उहा रुकावट विझण वारी कुवत हली वई। उन खां पोइ हिकिड़ी डिघी कहाणी आहे, डिघो सिलसिलो आहे, ॾिसंदा अचूं असां लीबिया, यमन, सीरिया, इते जेकी कुझु थियो इहो अक़वाम मुतहिदा खे बायपास कंदे थींदो रहियो। किन हालतुनि में त अक़वाम मुतहिदा जे करारदादनि जे उबतड़ थींदो रहियो। मतिलबु लीबिया लाइ अक़वाम मुतहिदा जी रुगो इहा करारदाद हुई त इहे वेस्टर्न पावर्स उते हिकिड़ो मुल्क जे हिकिड़े ख़िते में नो फ्लाई ज़ोन क़ाइमु कंदा। माना उते जेका कज़ाफ़ीअ जे सरबराही में हुकूमत क़ाइमु हुई, लीबिया जी लीगल हुकूमत, उन जा जहाज़ उते न वञी सघनि, इहो उन जो कमु हो। पर उन्हनि ॻोल्हे ॻोल्हे कज़ाफ़ीअ खे मारियो, उन जे साथियुनि खे मारियो, जेलनि में विधो ऐं लीबिया खे जी उन रियासत खे ड्रायूं, जंहिंजे नतीजे में हाणे उते खाना जंगी पई हले। चवण जो मतिलबु इहो त अक़वाम मुतहिदा खे बि किथे त बायपास कयो वियो, किथे हुनजी भञकड़ी कई वई, ऐं पोइ उहो ॾाढो सो गाबो वारे रस्ते ते हलंदे इहो हाणे अॼु तव्हां असां ॾिसूं था त उहो ईरान ताईं ऐं वेनेज़ुएला ताईं पहुतो आहे। वेनेज़ुएला में छा थियो इहो चई सघिबो त इहा जदीद दुनिया, मुहज़िब दुनिया, सुधरियल दुनिया आहे। इहो त सदियूं अॻे, बल्कि हज़ारियूं अॻे जी तारीख़ जॾहिं पढ़ूं था त ताक़तवर मुल्क जॾहिं ॿिए मुल्क ते हमिलो कंदो हो, उनखे शिकस्त ॾींदो हो, कब्ज़ो कंदो हो, त उते जे हुक्मराननि खे या त क़त्ल कयो वेंदो हो या उन्हनि खे ग़ुलाम बणाए क़ैद करे खणी वेंदा हुआ पंहिंजे मुल्क में। न इहो पढ़ियो आहे असां तारीख़ में, त उहा सदियूं या हज़ारियूं पोइते वारो अमल असां
वेनेज़ुएला में ॾिठो ऐं हाणे ईरान आहे ऐं ॿियो जेको बि ॻाल्हाए थो कोलंबिया साउथ अफ्रीका उन्हनि खे चयो वञे थो त या पेश पओ या जंग लाइ तयारु थियो। असां तारीख़ पढ़ी आहे त माज़ीअ में अरब साम्राज्य हुजे मंगोल साम्राज्य हुजे या ॿिया जेके बि हुजनि इहो ई हूंदो हो त या पेश पओ पंहिंजा खज़ाना असांजे हवाले कयो न त जंग लाइ तयारु थियो। अॼु इहो पिया ॾिसूं असां। हाणे जॾहिं दुनिया हिते पहुती आहे त पोइ असांखे बि उन हिसाब सां पंहिंजी हिकमत अमलियूं ठाहिणियूं पवंदियूं। अञा थोरो जेकॾहिं वज़ाहत सां कयूं थोरी भेट कयूं वधीक तव्हां सभु पढ़ण लिखण वारा आहियो त कीअं इनखे असां चऊं था त 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे। 18वीं 19वीं सदीअ में बि इहो ई हूंदो हुयो त जंहिं मुल्क वटि दौलत हुई उन मुल्क ते चढ़ाई कबी हुई उन जी दौलत उन जा वसीला उहे खणी पंहिंजे मुल्क वञिबा ईअं ई कंदियूं हुयूं न साम्राजी ताक़तूं जेके हिंदुस्तान ते एॾा सेंट्रल एशिया खां या वेस्ट एशिया खां इहे सभु हमले आवर आया उहे छा कंदा हुआ उहे हिते अची लुट मार करे वरी वापसि ॾींदा हुआ। जेको अहमद शाह अब्दाली आयो या नादिर शाह दुरानी आयो कीअं हिते लुटमार करे हलिया विया या महमूद गज़नवी वियो सोमनाथ जे मंदर ते रस्ते में ॿिया सवें मंदर हुआ उहे उनखे इस्लाम लाइ ख़तरो नज़र न आया उहो आहे छाकाणि त उते तमामु घणी दौलत हुई उनजे करे त इहे ईंदा हुआ उन्हनि खे फुरे लुटे दौलत खणी वेंदा हुआ। हाणे ईअं ई थिए थो। हाणे मां नथो चवां अमेरिका जो सदर चए थो त हाणे वेनेज़ुएला जो तेल जेको आहे उहो असांजो आहे जंहिंखे बि वेनेज़ुएला खां तेल वठिणो हुजे उहो असां सां ॻाल्हाए असांजी मर्ज़ीअ ते उनखे वेंदो। इराक जो तेल अॻु में ई अमेरिकी कंपनियुनि जी मिल्कियत में आयल आहे उहे उन जा सौदा कनि थियूं कंहिंखे विकिजे कंहिंखे न विकिजे कहिड़नि अघनि ते विकिजे इहो ऑलरेडी उहे कनि था पिया। त ईअं ई हाणे बि थिए थो तंहिंजे करे असां उनखे चऊं था त इहो 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे। इस्तिलाह उन जे लाइ टर्म उन जे लाइ कहिड़ो इस्तेमालु थिए हिकिड़ो कॉलोनियलिज़म हो ॿियो वरी न्यो कॉलोनियलिज़म आयो। हाणे जेका कॉलोनियलिज़म जी शिकिल आहे इहा मां सिंध पाकिस्तान सां गॾु दुनिया जे दानिश्वरनि ते सियासी दानिश्वरनि ते छॾियां थो त उहे इन जे लाइ को टर्म ॻोल्हनि कढनि त इन कॉलोनियलिज़म खे कहिड़ो नालो ॾिजे तेसितोणी मां इन खे 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म सम्झंदो आहियां ऐं चवंदो आहियां चवां थो त हाणे अॼु कल्ह तोणी असां जॾहिं न्यू कॉलोनियलिज़म हुयो अणसिधी तरह सां इक़्तिसादी निज़ाम जे ज़रिए सां फुलुट थींदी हुई असांजा वसीला उन्हनि जी दौलत वेंदी हुई उहा असां न ॿियूं बि दुनिया जूं जेके कमज़ोर क़ौमूं हुयूं त उन्हनि जे टोड़ जे लाइ उन्हनि जी जिदोजहद बि उन क़िस्म जी हूंदी हुई। हाणे जेकॾहिं वरी हिकिड़ो सिधो सो कॉलोनियलिज़म अची वियो आहे ऐं उहा ई ॻाल्हि आहे त या पंहिंजा टपड़ असांजे हवाले कयो या जंग जे लाइ तयारु थियो त पोइ यकीनन असांखे बि सॼी पंहिंजी सूरत हाल ते नए सिरे सां ऐं घणनि पासनि खां गौर करणो पवंदो। उन जे लाइ मां हिकु सियासी कारकुन आहियां। मां सिंध जे दानिश्वरनि खे बि अपील कंदुसि त उहे अॻिते अचनि उहे जेको सिंध ते थींदड़ ज़्यादतियुनि ते ॻाल्हाइनि पिया
ऐं उन्हनि जे मुक़ाबले जे लाइ क़ौमी तहरीक जी अणपूरी तयारीअ ते ॻाल्हाइनि पिया या उन जे कोताहियुनि कमज़ोरियुनि ते ॻाल्हाइनि पिया त हाणे उहे क़ौमी तहरीक जूं कोताहियूं कमज़ोरियूं कढण जे लाइ ऐं उन नई सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ जेकी कुझु करणु खपे उन में बि पंहिंजो हिसो अदा कनि। मां उन्हनि खे बिल्कुलु गुज़ारिश कयां थो सॼी दुनिया में जिथे सोसाइटीअ जा सभई हिसा गॾु थींदा आहिनि गॾियल तावन सां कंदा आहिनि, ख़ासि करे कमज़ोर क़ौमूं छाकाणि त फिज़िकल ताक़त असां वटि न आहे, तबई ताक़त उन्हनि कब्ज़ो कंदड़ धुरनि वटि आहे। असांजे लाइ वधीक ज़रूरी थी थो वञे असां सोच सम्झ ॾाप सां हिकमत अमलीअ सां उन सूरत हाल मां निकिरूं या जीअं मूं चयो इन नई ठहंदड़ दुनिया में जेको चयो वियो हुयो त न्यू वर्ल्ड ऑर्डर था ठाहियूं, सोवियत यूनियन जे ढहण ते इहो ऐलान कयो वियो हुयो अमेरिका यूरोप तरफ़ां त हाणे न्यू वर्ल्ड ऑर्डर था ठाहियूं। उहो न्यू वर्ल्ड ऑर्डर ठहंदे ठहंदे हाणे वर्ल्ड डिसऑर्डर ताईं पहुती आहे, को ऑर्डर न आहे। जंहिं मूं सवेर बि चयो जेको ॾाढो सो गाबो जंहिं वटि ताक़त आहे उहो थो थिए, को बि ऑर्डर कोन्हे, को बि बैन अल-अक़वामी कानून कोन्हे, जहिड़ा तहिड़ा जेके हलंदा हुआ हाणे उन्हनि जी बहसत न आहे। हाणे त एसि ताईं ॻाल्हि पहुती आहे त अक़वाम मुतहिदा जे जाइ ते बि नओं इदारो आणण जूं कोशिशूं पियूं थी थियनि। त इहा तमामु वॾी ऐं बिल्कुलु बुनियादी क़िस्म जी तब्दीली आहे। इन करे असांखे बि पंहिंजे सोचुनि में बुनियादी तब्दीली आणणी पवंदी ऐं पंहिंजे हिकमत अमलनि में बि बुनियादी तब्दीली आणणी पवंदी। उन में मां आख़िर में वरी गुज़ारिश कंदुसि त सियासी कारकुन क़ौमी कारकुन उन्हनि सां गॾु दानिश्वर लेखक सीनियर सहाफ़ी उन्हनि जो बि ज़िमो थिए थो। ग़ुलाम क़ौम जॾहिं हूंदी आहे उते जे सहाफ़ीअ जो उहो किरदारु न हूंदो जेको हिकिड़ो इम्पीरियल पावर वारे सहाफ़ीअ जो हूंदो। उन खे बि उन मुसीबत मां निकिरण लाइ जेको कुझु करणु खपे पंहिंजो किरदारु अदा करणु। त मां सभिनी इहो गुज़ारिश कंदुसि त असां वेझा अचूं ऐं हिकिड़ो डायलॉग जो सिलसिलो शुरू कयूं जेको कमरनि खां वठी ड्राइंग रूमनि खां वठी प्लेटफार्म तोणी अचे त जीअं असां इन ईंदड़ तूफ़ान खे, इहो तूफ़ान अचे थो पियो, इहो कॾहिं बि असां ताईं पहुची सघे थो पियो। ऐं जीअं शुरू कईसीं ॻाल्हि त हाणे दुनिया तमामु तेज़ थी वई आहे त उन में देरि न लॻंदी। त मां इहा उमेदु कयां थो त पाण सभई गॾिजी ऐं गॾियल सोच गॾियल कोशिशि गॾियल अमल सां सिंध खे असां इन्हनि मुसीबतुनि सां बचाए सघंदासीं। महिरबानी।